वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अक़लियती बिरादरीअ जे माण्हुनि मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ बेमिसाल किरदारु अदा कयो आहे। लाहौर में अक़लियतुनि जे ॾियारे जे हवाले सां तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मुल्क जे बानी क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह चयो हो त पाकिस्तान में आइन ऐं कानून मूजिबि सभिनी खे हक़ हासिलु हूंदा। मियां शहबाज शरीफ़ चयो त जंग जो ज़मानो हुजे या अमन, अक़लियतुनि सदाई मुल्क ऐं क़ौम जो साथ ॾिनो। समूरियुनि अक़लियतुनि जूं मुल्क जे लाइ वॾियूं ख़िदमतूं आहिनि। वज़ीर आज़म चयो त सेसिल चौधरी, जस्टिस भगवान दास ऐं जस्टिस कार्नेलियस जूं ख़िदमतूं विसारण जोगियूं न आहिनि। माण्हू अॼु बि गंगाराम अस्पताल मां सिहतयाब थी रहिया आहिनि। वज़ीर आज़म जो चवणो हो त अॼोके ॾींहं ते असांखे अक़लियतुनि खे गले सां लॻाइणु घुरिजे। यकीन ॾियारियां थो त अक़लियतुनि खे हक़ ॾियण लाइ कोशिशूं जारी रखंदासीं। आइन और कानून के मुताबिक मुसावी हकूक मुहैया होंगे। जो हमारी अक़लियतें हैं वो मंदिर में जाएं, वो कलीसा में जाएं, वो गुरुद्वारे में जाएं, मुकम्मल आज़ादी उनको मुहैया होगी। इसराइली हुकूमत और वज़ीर आज़म नेतन्याहू जो अपनी फौज के साथ मिलकर, अभी कल की बात है कि फजर के वक्त निहत्ते मुसलमानों के ऊपर बमबारी की गई, मुसलमान शहीद हुए, बच्चे भी शहीद हुए और दिन रात ये आग उन पर बरस रही है और दुनिया खामोश है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त गज़ा में मज़लूम फ़लस्तीनियुनि ते इसराइल जा ज़ुल्म जारी आहिनि। औरतुनि ऐं मासूम ॿारनि खे शहीद कयो पियो वञे पर दुनिया ख़ामोश आहे। आलमी बिरादरी इसराइल जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ रुॻो लफ़्ज़ इस्तेमालु करे रही आहे।